अस्सलाम वालेकुम। ज़हानत अल्लाह तबारक ताला जी तरफ़ां हिकु ख़ूबसूरत तोहफ़ो आहे। जेके माण्हू ज़हीन आहिनि उहे कामयाबी जे रस्ते ते निकिरी पवंदा आहिनि, पर जेके पढ़ण में कमज़ोर हूंदा आहिनि त उहे हमेशह ई हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखी उहे पोइते रहिजी वेंदा आहिनि। त उहा इहा ई आहे त असां पढ़ण में कमज़ोर आहियूं। पर यादि रखो, ज़हीन ॿार ते नाहे, सभ खां पहिरीं मनसूबाबंदी आहे, प्लानिंग आहे। जेको प्लान करे थो उहो ज़रूरु कामयाबु थिए थो। पोइ उहे अॻिते हली प्रोफेसर इंजीनियर बि थियनि था। उहा तव्हां सम्झंदो कि मुमकिन आहे। उहा बिल्कुलु मुमकिन आहे जेकॾहिं तव्हां पढ़ाई जे दौरान पंहिंजा सब्जेक्ट जेके आहिनि उन्हनि खे प्लानिंग मुताबिक़ हलाईंदव। जेकॾहिं तव्हां को प्लान नथा रखो, को मनसूबा नथो ठाहियो, त तव्हां कंहिं बि मक़सद में कामयाबु कॾहिं बि न थी सघंदव।